अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। इंतहाई मुज़म्मत अदा करियूं, पुरज़ोर मुज़म्मत अदा करियूं हिन एक्ट जी, हिन अमल जी। ऐं मखदूम ख़ानदान जी सियासत शराफ़त सॼे पाकिस्तान बख़ूबी वाक़ुफ़ु आहे। ऐं थोराइतो आहियां मुंहिंजे भाउरनि सरवरी जमायत जे उहिदेदारनि जो, जिन मूंखे हिते सॾियो, मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई कई ऐं हर वक़्तु हर ॻाल्हि में 15 सालनि खां पोइ ऐं हथ जोड़ हथ गंढ जेका आहे हिन हुकूमत जी, इन हथ जोड़ हथ गंढ सां कुझु बि कोन करे सघंदा। जित पीपल्स पार्टी क़ाइम ऐं दाइम रहंदी ऐं इनखे डिक्टेटर आया उनखे झुकाए न सघिया। मखदूम ख़ानदान जंहिं वज़ीर आज़म जे कुर्सियुनि खे छुॾे छॾियो, पंहिंजे पार्टीअ सां, पंहिंजे महबूब लीडरनि सां वफ़ाऊं कयूं ऐं वज़ीर आला जी कुर्सीअ खे छुॾे छॾियो। उन्हनि जे मथां इहे मामूली करप्ट जा इल्ज़ाम बेबुनियाद मक़सदु आहिनि ऐं असां पुरज़ोर मुतालबो था करियूं हिन हुकूमत खां त इहे मखदूम ख़ानदान जे ख़िलाफ़ु हथ गंढा हटाया वञनि, न त ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो तमामु वॾो कंदासीं। ऐं जेको सरवरी जमायत पूरे हमू सदर सरवरी तंज़ीम ज़िलो मटियारी, असांजे सरवरी तंज़ीम जा दोस्त, तहलकनि जा उहिदेदार, असांजो सैयद अलमारूफ़ जानी शाह, ग़ुलाम मुहिउद्दीन अलमारूफ़ जानी शाह, असीं उनखे भलीकार चऊं था। असांजे ॾुख में, असांजे तकलीफ़ुनि में हुन असांजो साथ ॾिनो आहे, असीं उनखे वेलकम था चऊं। ऐं अॼु हिन रियासत सां मुतालबो थो करियां, पंहिंजे न्याज़ी सां मुतालबो थो करियां त मखदूम ख़ानदान सदाई बेबाक रहियो आहे। हिननि वज़ीर आज़म जे कुर्सियुनि खे ठुकराए छॾियो आहे, हिननि वज़ीर आला जे कुर्सियुनि खे ठुकराए छॾियो आहे। अड़े माण्हू जेके लोकल हूंदा आहिनि, हिकिड़े काउंसलर ते, हिकिड़े काउंसलर जेका सीट हूंदी आहे देह जी, उन ते दीन मटाईंदा आहिनि। हिननि वज़ीर आज़म जे कुर्सियुनि खे, हिननि पंहिंजो वज़ीर आला जे कुर्सियुनि खे ठुकराए छॾियो। ज़िया जहिड़े माण्हू हिननि ते घणेई जेको आहे ॿार विझण जी कोशिशि कई, उहो कुझु न करे सघियो। न असांजो जेको आहे पंहिंजो कुतो मुशरफ कुझु करे सघियो, न असांजा ॿिया जेके बि ज़ालिम हुकुमरान गुज़रिया आहिनि हिन मखदूम ख़ानदान ते कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जो टिको ऐं कंहिं बि क़िस्म जो दाग़ न हणी सघिया आहिनि। कई करप्शन जा इल्ज़ाम हया विया, पर को बि न अमीन फ़हीम ते साबित थियो, न हुनजे ख़ानदान ते साबित थियो। ऐं मुतालबो थो करियां हिन गवर्नमेंट खां जल्द से जल्द असांजे महबूब लीडर, असांजे साबिक़ा तहलका नाज़िम, हुनखे रिहा कयो वञे। जे हुनखे रिहा न कयो वियो, असीं हफ़्ते जो अल्टीमेटम था ॾियूं। असीं सिंध जे कुंड कुड़ चमाचा, पाकिस्तान जे कुंड कुड़ चमाचा, असीं सॼी दुनिया में तहरीक हलाईंदासीं ऐं तोखे ॿुधाईंदासीं इस्लामाबाद जे ऐवाननि में त सरवारी जमायत छा आहे। सरवारी जमायत उहा जेका आहे, असां उनखे तव्हां उथारियो न। हू शरीफ़ ख़ानदान सां तालुक़ु रखनि था, असांजा मखदूम ख़ान शरीफ़ नफ़्स माण्हू आहिनि। असांखे कॾहिं बि इहे न चयो अथनि त तव्हां को बग़ावत करियो, पर जे असांजे मुर्शिदनि ते का ग़लति आङुर खईं या हुन ते जेको आहे ग़लति इल्ज़ाम हयो वियो, असीं तहरीक बि हलाईंदासीं, असीं जेल भरींदासीं, रोड बि असीं ब्लॉक कंदासीं।